अस्सलाम वालेकुम। सिंध यूनिवर्सिटी न्यूज़ एंड अपडेट्स वीडियो सीरीज़ जी हिन वीडियो में अॼु फर्स्ट सेमेस्टर एग्ज़ामिनेशन 2022 जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं, डिस्कस कंदासीं। इन डिस्कशन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त हेठि जेको रेड बटन खे ज़रूरु क्लिक कयो ऐं बेल आइकन खे बि क्लिक कयो त जीअं हर ईंदड़ नई वीडियो जी अपडेट तव्हां ताईं टाइमली पहुची सघे। तव्हां सभिनी शागिर्दनि सां अॼु इहा ॻाल्हि शेयर कंदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी 2022 फर्स्ट सेमेस्टर एग्ज़ामिनेशन जूं डेट्स अनाउंस करे छॾियूं आहिनि ऐं उन मुताबिक़ 23 मई 2022 खां पहिरें सेमेस्टर जा एग्ज़ाम शुरू थींदा। पर जीअं त इवनिंग जी जेके क्लासिस थोड़ा लेट शुरू थिया त इवनिंग जा एग्ज़ाम्स थोरो सो लेट स्टार्ट थींदा, उन जो शेड्यूल बाद में अनाउंस कयो वेंदो। त हमेशह जीअं फर्स्ट सेमेस्टर एग्ज़ामिनेशन जॾहिं शुरू थींदा आहिनि त पहिरियों स्टेप इहो हूंदो आहे कि ॿार एग्ज़ामिनेशन फॉर्म फिल कंदा आहिनि। त एग्ज़ामिनेशन फॉर्म फिलिंग डेट जेका आहे अॼु खां शुरू थी चुकी आहे, 13 मई 2022 खां। त अॼु खां तव्हां पंहिंजे ई पोर्टल ते वञी एग्ज़ामिनेशन फॉर्म फिल करे सघो था। जेके रेगुलर स्टूडेंट्स हूंदा आहिनि उन्हनि जी एग्ज़ामिनेशन फ़ीस ऑलरेडी जॾहिं तव्हां पंहिंजी सालाना फ़ीस पे कंदा आहियो त उन में डिडक्ट थी वेंदी आहे। पर जेकॾहिं कंहिं शागिर्द खे को सब्जेक्ट इम्प्रूव करिणो आहे त उनखे इम्प्रूव जो चालान पे करिणो पवंदो ऐं उन खां पोइ ई हू पंहिंजो फॉर्म ई पोर्टल ते प्रोसेस करे सघंदो। हीउ जेको सेमेस्टर आहे 2022 बैच लाइ ख़ासि अहमियत रखे थो। हीउ सेमेस्टर 2022 बैच जो पहिरियों सेमेस्टर हूंदो। इन लाइ असां 2K20 बैच खे ऑल द बेस्ट चऊं था ऐं उमेदु रखूं था त हुनजो पहिरियों सेमेस्टर सुठो गुज़रियो हूंदो ऐं जेको बाक़ी हुनजो स्टे आहे उहो बि सिंध यूनिवर्सिटी में सुठो गुज़रंदो। बसि आख़िर में असां तव्हांखे सिर्फ़ु इहो ई पैगाम ॾींदासीं त महिनत कयो, महिनत में ई अज़मत आहे। ऐं तव्हां जेके सिंध यूनिवर्सिटी में ॿार पढ़ी रहिया आहियो तव्हां तमामु घणा ख़ुशि नसीब आहियो जो तव्हांखे हिन तमामु हिकिड़े वॾे तालीमी इदारे में पढ़ण जो मौक़ो नसीब थियो। अहिड़ा केतिरा ई शागिर्द आहिनि जिन खे इहो मौक़ो बि नथो मिले। पंहिंजी महिनत, डेडिकेशन ऐं ईमानदारी सां पंहिंजे वालिदीन जो ऐं हिन क़ौम जो सर फ़ख्र सां बुलंद कयो। जेकॾहिं तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब बटन ते क्लिक कयो ऐं हिन वीडियो खे बि लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो। मिलूं था हिकु ॿी न्यूज़ अपडेट सां जल्दी। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं हिकु भेरो ॿीहर ऑल द बेस्ट फॉर फर्स्ट सेमेस्टर एग्ज़ामिनेशन 2022।